सेवण का खबर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण सब डिवीज़न के SDO वापडा पारां बकाया जात सार्फिन की लिस्ट जारी करे छॾी। सेवण झांगारा भान सईदाबाद आमरी सेवण ऐं पसे गिरदाईअ जे बिजली सार्फिन ट्यूबवेल बर्फ़ कारखानन ऐं क्रैश प्लांट हलाईंदड़ मालिकनि जा नाला बकाया जात वारी लिस्ट में शामिल किया विया आहिनि ऐं उन्हनि खे आगाह कयो वियो आहे त फौरी तौर रहियल वापडा जी बकाया जल्द अदा कनि, ॿी सूरत में संदन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ऐं जिन ट्यूबवेल ज़मींदारनि ट्रांसफार्मर पंहिंजे घरनि में लिकाए रखिया आहिनि उहे ट्रांसफार्मर ज़ाहिर कया वञनि ऐं असद बर्फ़ कारखाने समेत पंहिंजा नाला लिस्ट में ॼाणायल बकाया जात चेक करे बिजलीअ जो बिल अदा कनि। यादि रखो त वफ़ाक़ी हुकूमत जे हुकुम तहत बिजलीअ जो बिल अदा न करण जी सूरत में संदन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त सेवण जे SDO वापडा पारां सेवण शहर जे सभिनी फीडरनि तां 2 कलाक लोड शेडिंग घटि कई वई आहे। SDO वापडा इंतज़ामिया सेवण जे अहिड़े क़दम खणण ते सेवण जे अवाम खे पिणु साराहियो आहे।